जी नाज़रीन, अहम ख़बर आहे अवां खे अपडेट कंदासीं। मुबारकपुर भरिसां ॻोठ मोहम्मद बख्श बिरोही में कुछ ॾींहं पहिरियां खोसा बिरादरी जे बदमस्त वॾेरनि जी वाठनि ग़रीब ऐं अबोज बिरोही बिरादरियुनि जे घरनि मथां काह करे औरतुनि ऐं मर्दनि ते तशदुद कयो हो। अवां खे अहिड़ी ख़बर खां अपडेट कंदासीं। नाज़रीन, अहिड़ी ख़बर जा तफ़सील शेयर कया आहिनि। मुबारकपुर जे शहर खां अलीगुल बिरोही अवां खे अपडेट कंदासीं त मुबारकपुर भरिसां ॻोठ मोहम्मद बख्श बिरोही में कुछ ॾींहं पहिरियां खोसा बिरादरी जे बदमस्त वॾेरनि जे वाठनि ग़रीब ऐं अबोज बिरोही बिरादरी जे घरनि मथां काह करे औरतुनि ऐं मर्दनि ते तशदुद करे घर ख़ाली कराइण जूं धमकियूं ॾिनियूं हुयूं। तशदुद वारी वीडियो वायरल थियण खां पोइ SSP जैकमाबाद नाज़रीन नोटिस वरितो आहे। बिरोही बिरादरी जी औरतुनि जी फरियाद ते खोसा बिरादरी जे मोहम्मद हनीफ़ खोसो, मौला बख्श खोसो, सरवर खोसो, यूसुफ खोसो समेत 9 ॼणनि मथां FIR दाख़िल थी वई आहे। जॾहिं त FIR मुबारकपुर थाणे ते दाख़िल कई वई आहे। पुलिस कार्रवाई कंदे 3 माण्हुनि खे गिरफ़्तार पिणु करे वरितो आहे, जॾहिं त उन्हनि खे लॉकअप करे छॾियो आहे। वधीक नाज़रीन तमामु अहम ख़बरुनि खां रखंदासीं अवां खे अपडेट। ॾिसंदा रहो जुस्तजू न्यूज़।